ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। नाज़रीन, कश्मीर ज़िले खां कश्मीर ज़िले में बदमनी ऐं मुगविन जी बाज़ियाबी लाइ हिंदू पंचायत जे सिर ते 3 ॾींहं बि हड़ताल जारी आहे। अवांखे आगाह कयूं पिया हिंदू पंचायत कश्मीर तरफ़ां ऐलानियल धरणो इंडस हाईवे रोड ते 3 ॾींहं बि लॻल आहे। अवांखे आगाह कयूं पिया कंदकोट में हड़ताल सबबि घंटाघर चौक, शाही बाज़ार, ढक बाज़ार, डीसी रोड समेत नंढा वॾा कारोबारी मर्कज़ बंदि कयल आहिनि। घोसपुर में 3 ॾींहं बि मुकम्मल शटर बंदि हड़ताल आहे। कारोबारी मुख्य जेके मर्कज़ आहिनि उहे बंदि करे एहतजाज कयो पियो वञे। बडाणी में मुख्य कारोबारी मर्कज़ बंदि, आम वाहिपे जी शयुनि जी खोट सबबि सख़्त ॾुखियाईनि जो शिकार। ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं। कश्मीर ज़िले खां कश्मीर ज़िले में बदमनी ऐं मुगविन जी बाज़ियाबीअ लाइ हिंदू पंचायत जे सिर ते 3 ॾींहं बि शटर बंदि हड़ताल ऐं धरना जारी आहिनि। कंदकोट खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर हफ़ीज़ मलिक लाइन ते मौजूदु आहे। हफ़ीज़ मलिक, आगाह कजो, कंदकोट में 3 ॾींहं बि हड़ताल आहे। जी, हिंदू पंचायत जे सॾ ते कंदकोट में 3 ॾिहाड़े बि मुकम्मल तौर ते जेको आहे शटरबंद हड़ताल कई वई आहे। मुख्य कारोबारी जेके मर्कज़ आहिनि, शाही बाज़ार, मेन बाज़ार, घंटाघर चौक, गॾोगॾु डीसी ऑफिस, रसलदार रोड, उन सां गॾोगॾु झूलेलाल रोड, हैबत रोड, ही जेके बि हिते दुकान आहिनि, कारोबारी मर्कज़ आहिनि, उहे 3 ॾींहंनि खां वठी करे मुसलसल बंदि आहिनि। हिंदू पंचायत जे सॾ ते घंटाघर चौक वटि सवें माण्हुनि एहतजाज कयो आहे। डॉक्टर मेहरचंद, इंजीनियर मोटवाणी, जयराम दास, डॉक्टर सुरेश आनंद जी अॻवानी में ऐं उहे अच्छा हफ़ीज़, इहो ॿुधाइजो त हड़ताल 3 ॾींहं में दाख़िल थी आहे। 3 ॾींहंनि खां ज़िला इंतिज़ामिया छा पई करे? समाज अॻवान आहिनि, उन्हनि जो छा चवणु आहे? हड़ताल कंदड़नि सां, धरणे वारनि सां का ॻाल्हि ॿोल थी, का ख़ातिरी कराई? जी, जेको आहे त धरणे जी जेकी अॻवानी जेकी कनि पिया डॉक्टर मेहरचंद ऐं जयराम दास, उन्हनि सां जेको आहे त एसएसपी कश्मीर एंड कंदकोट अमजद शेख राब्तो कयो आहे। उन इहा ॻाल्हि डॉक्टर मेहरचंद धरती टीवी न्यूज़ खे ॿुधाई आहे त एसएसपी अमजद शेख असांखे इहा ॻाल्हि कई आहे त तव्हां धरणो ख़तमु कयो, शटरबंद हड़ताल वारो सॾु उहो वापसि वठो ऐं मुगविन खे जल्द बाज़ियाब कराए वेंदो। पर हुननि जो हिकिड़ो ई मौक़िफ़ आहे, हू इहो चवनि पिया त मुखी जगदीश कुमार, सागर कुमार, जयदीप कुमार समेत ॿिया जेके मुगवी धाड़ियुनि वटि क़ैद बणियल आहिनि, उनखे तुर्त बाज़ियाब कराए वञे। जेकॾहिं बाज़ियाब न कराए वेंदा त एतिरे ते ही जेको एहतजाज आहे उहो जारी रखियो वेंदो। भले जेको आहे त हुन में हफ़्तो लॻी वञे, महीनो लॻी वञे। मुखी जगदीश कुमार, जयदीप कुमार, सागर कुमार ऐं ॿियनि मुगविन जे बाज़ियाबी ताईं एहतजाजी सिलसिलो उहो जारी रखियो वेंदो। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी हफ़ीज़, अवां तफ़सील ॾिना। नासीन अवांखे आगाह कयूं पिया कश्मीर ज़िले में बदमनी ऐं मुगविन जी बाज़ियाबीअ लाइ हिंदू पंचायत जे सिर ते 3 ॾींहं बि शटरबंद हड़ताल आहे ऐं धरना जारी आहिनि। हिंदू पंचायत कश्मीर तरफ़ां ऐलानियल धरणो इंडस हाईवे रोड ते 3 ॾींहं बि दाख़िल थियो आहे। कंदकोट में हड़ताल सबबि घंटाघर चौक, शाही बाज़ार, ढक बाज़ार, डीसी रोड समेत नंढा वॾा कारोबारी मर्कज़ बंदि कया विया आहिनि। वधीक अपडेट मालूम कंदासीं। कश्मीर खां ॼाम असगर चाचर लाइन ते मौजूदु आहे। जी ॼाम असगर चाचर, अवां वधीक अपडेट कजो। जी बिल्कुलु, मां तव्हांखे अपडेट करणो हलां त कश्मीर ज़िले जे नंढनि वॾनि शहरनि में हिंदू पंचायत कश्मीर तरफ़ां ऐलानियल धरणो इंडस हाईवे रोड ते 3 ॾींहं में दाख़िल थी वियो आहे। पूरे ज़िले में कारोबार ठिप बंदि थी वियो आहे। आम वाक़े जूं शयूं न मिलण सबबि परेशान आहे। MS गुड्डू हॉस्पिटल, डॉक्टर मुनीर अहमद नायच कश्मीर मां अगवा थियल, सागर कुमार गंगलाणी बडाणी मां अगवा थियल, मुखी जगदीश कुमार ऐं जयदीप कुमार समेत पूरे ज़िले में अगवा थियल मुगविन जी बाज़ियाबी लाइ हिंदू पंचायत कश्मीर ऐं सियासी समाजी तंज़ीमनि पारां धरणो 3 ॾींहं बि जारी आहे। पुलिस इंतज़ामिया तरफ़ां को बि ख़ातिर जेको आहे रिज़ल्ट न मिली सघियो आहे। धरणे में हिंदू बिरादरी, शहरी इत्तेहाद कश्मीर, सिटीज़न्स वेलफेयर एक्शन कमेटी, शहरी एक्शन कमेटी समायत जेका बि सियासी समाजी ऐं क़ौम परस्त धुरियूं आहिनि उहे मौजूदु आहिनि। SSP कश्मीर तरफ़ां काल शाम जो जेको चौधरी नरेश आहे जेको धरणे खे लीड करे रहियो, उन तरफ़ां सागर कुमार गंगलाणी ऐं डॉक्टर मुनीर अहमद जी बाज़ियाबी जी पेशकश करे धरणे ख़तमु करण लाइ चयो वियो हुयो, लेकिन जेको चौधरी नरेश आहे उन जेको धरणो आहे उन पटण खां इनकार कयो। उन चयो धरणो तेसिताईं ख़तमु न कयो वेंदो जेसिताईं कश्मीर जा सभई जेके मुगवी आहिनि उहे बाज़ियाब न थींदा। रोड बंदि हुअण सबबि गाॾियूं जेके आहिनि टिकियूं कतारूं लॻल आहिनि। आवाम परेशान आहे, जेके ट्रांसपोर्टर हज़रात आहिनि उहे बि परेशान आहिनि। जी
ठीक है जामस्कर वॾी महिरबानी हुआ अपडेट कयो। नासिन खे आगाह करे रहिया हूं ज़िलो कशमोर में बदमनी ऐं मुकविन जी बाज़ियाबीअ लाइ हिंदू पंचायत जे सॾ ते 3 ॾींहं बि शटर बंदि हड़ताल आहे ऐं धरना जारी आहिनि। हिंदू पंचायत कशमोर तरफ़ां ऐलानियल धरणो इंडस हाईवे रोड ते 3 ॾींहं में दाख़िल आहे। कंदकोट में हड़ताल सबब घंटा घर चौक, शाही बाज़ार, ढक बाज़ार, डीसी रोड समेत नंढा वॾा कारोबारी मर्कज़ बंदि कया विया आहिनि। गोसपुर में 3 ॾींहं बि मुकमल शटर बंदि हड़ताल आहे। कारोबारी मुख्य मर्कज़ जेके आहिनि उहे बंदि कया विया आहिनि। एहतजाज कयो पियो वञे। ख़बर ॾियूं पिया बडाणी में बि मुख्य कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। अवाम आम वाहपे जे शयुनि जी खोट सबब सख़्त ॾुखियाईनि जो शिकार आहे। ख़बर ॾियूं पिया नाज़िन गोसपुर में 3 ॾींहं में हड़ताल दाख़िल आहे। कारोबारी मर्कज़ मुकमल तौर बंदि आहिनि। आगाह कयूं पिया बडाणी में मुख्य कारोबारी मर्कज़ बंदि कया विया आहिनि। अवाम आम वाहपे जे शयुनि जी खोट सबब सख़्त ॾुखियाईनि जो शिकार आहे। बडाणी खां धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद अली मडल लाइन ते मौजूद आहे। मोहम्मद अली आगाह कजो। बडाणी में ज़िले कशमोर में अमन अमान की बिगड़ियल सूरत हाल बाबत ज़िले के मुख्तलिफ शहरन में मुबैना अगवा थियल मुखी जगदीश कुमार, जयदीप कुमार, डॉक्टर मुनीर नाइक, सागर कुमार समेत ज़िले के सभी मुगलिन की बाज़ियाबी लाइ हिंदू पंचायत, श्री उलमा कौंसिल, MWM, SUC, JUI ऐं सिविल सोसाइटी के सॾ ते जो एहतजाज किया है। जी ठीक है मोहम्मद अली मडल वॾी महिरबानी तफ़सील ॾिना।